वोट जी आज़ादी हक़ीक़ी आज़ादी नाहे। बर्नार्ड शाह। इंग्लैंड जो सदाबहार लेखक, मुफ़क्किर ऐं दानिश्वर जॉर्ज बर्नार्ड शाह न रुगो पंहिंजनि तहरीरनि पर अवामी हक़नि जे तहफ़ुज़ ऐं इंसान ज़ात जे लाइ भलो सोचण करण जे हवाले सां बि सॼी दुनिया में ॼातो सुञातो वञे थो। हू काइनाती सचाइनि खे इंसानी अमल सां लाॻापे बावकार वजूद माणण ते सभ खां वधीक ज़ोर ॾींदो हो। इहो ई सबबु आहे जो बर्नार्ड शाह फ़र्द, माशरे, हुकूमत तोड़े नज़रियनि जे बारे में पंहिंजी बरतानियाती रेडे तां फ्रीडम आज़ादी जे उनवान सां कयल संदसि ही तक़रीर बर्नार्ड शाह जे उन इज़हार ऐं जुरत जो हिकु ज़िंदा मिसाल आहे जंहिंजी सॼी उमिरि हू वकालत कंदो रहियो। जेतोणीकि ही तक़रीर नशर थियण शर्त ई सॼी दुनिया में शाह जे हामिन ऐं मुखाफ़िलनि जे विच में बहसनि ऐं तनक़ीदनि जो ज़बरदस्त तूफ़ान खड़ो थियो, पर हुन अज़ीम शख़्स पंहिंजे मौक़िफ़ खे तस्लीम करण ऐं उन ते पको थी बीहण में का बि कसर न छॾी। मशहूर आहे त कंहिं शाही तक़रीब में वेठे शाह हिकु भेरे कंहिं सारंगी वॼाईंदड़ वायलिनिस्ट जे फ़न खां एॾो त मुतासिर थियो जो राणी जे भर में वेंदे बि हुन इन्हीअ फ़नकार खे पाण वटि सॾायो ऐं चयाईंसि, मुंहिंजा बचा देवताउनि खे पोरतणा पसंदि कान हूंदी आहे, तंहिं करे अॼु राति सुम्हण खां अॻु कुझु अहिड़ियूं बेसुरियूं धुनूं बि ज़रूरु वॼाइजांइ त जीअं देवताऊं तो ते पंहिंजी किरपा कनि। जॉर्ज बर्नार्ड शाह जहिड़ो महान मुंश त हिकु फ़नकार खे एॾो दाद ॾेई सघे थो, पर संदसि ही तक़रीर पढ़ी को बि माण्हू खेसि कहिड़ी भेटा पेश करे, इहो फ़ैसिलो पढ़ंदड़नि ते छॾियल आहे। बर्नार्ड शाह पंहिंजी तक़रीर में चयो, मान वारा साहिबो ऐं सुघड़ औरतूं, मां हिकु ॻाल्हि वाज़ेह कंदो हलां त अॼु आज़ादी जे बारे में ॻाल्हाईंदे आऊं रिवायती झॻीअ खां कमु कोन वठंदुसि, तंहिं करे साफ़ ऐं सिधो पंहिंजे मौज़ू ते था ॻाल्हायूं। मां पुछणु चाहींदुसि त असांजे ज़हन में कंहिं पूरतणा भरियल शख़्स बाबति कहिड़ो तसवुरु आहे। उन ई सवाल जो सिधो सओं जवाबु ही थींदो त उहो शख़्स जेको पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ जेको बि जिते बि ऐं जीअं करणु चाहे सो करे, बल्कि जेकॾहिं कुझु न करणु घुरे त बि मथांसि का रंड रोक न हुजे, अहिड़े शख़्स खे मुक्त मुंश चई सघिजे थो। पर मुंहिंजे ख़्यालु आहे त दुनिया जे तख़्ते ते को अहिड़ो शख़्स मौजूदु आहे ऐं न वरी कॾहिं को अहिड़ो थी सघे थो। इहा हक़ीक़त आहे त पाण खे पसंदि हुजे या न, पर पोइ बि असां लाइ लाज़मी आहे त पंहिंजी ज़िंदगी जो टियों हिसो निंड्रूं कंदे गुज़ारियूं, वेंझूं सहंजूं कपिड़ा पायूं ऐं मटायूं, कुझु कलाक खाइण पीअण जे बिले करियूं ऐं एतिरो ई वक़्तु हिकु जाइ खां ॿी जाइ ताईं पहुचण लाइ वक़्फ़ करे छॾियूं। असांखे मञिणो पवंदो त असीं हज़ारें नौकर चाकर रखंदड़ शहनशाह हुजूं या के अदना मुलाज़िम या नौकर, हर हाल में पाण खे तक़रीबन अधु ॾिहाड़ो उन रोज़ानी ज़िंदगी जे अणटिर गोरख धंधे जे हवाले करिणो थो पवे। पर जेकॾहिं दुनिया लाइ इंसानी वजूद खे बरक़रार रखिणो आहे त पोइ औरतुनि खे नंढड़नि ॿारनि जी परघोर लहण लाइ अञा बि कुझु सरस हण वठ करणी पवंदी। दोस्तो, जेके बि फितरी मामला आहिनि तन खां मुंहुं कोन थो मोड़े सघिजे, पर उन्हनि जी तकमील दौरान जेके ॿिया अज़ाब साम्हूं अचनि था तन खां बची थो सघिजे। मिसाल तौरु, जेकॾहिं खाधो लाज़मी खाइणो आहे त पोइ पाण खे ख़ुराक जी रसद यकीनी बनाइणी पवंदी। जेकॾहिं सुम्हणो ज़रूरी आहे त पोइ घर, हंधु, आतिशदान ऐं उन जे लाइ कोयलनि जो हुजण बि ज़रूरी आहे। साॻी तरह जे रस्तनि ऐं घटियुनि मंझां लंघणो आहे त पोइ ओघड़ ढकण लाइ कपिड़नि जो हुजण बि बेहदि ज़रूरी आहे। जेकॾहिं गौर कबो त मालूम थींदो त ख़ुराक, कपिड़ो ऐं घर त फ़क़ति इंसानी पोरे जे सदके हासिल थी सघनि था, मथां मुसीबत ही आहे त जेकॾहिं महिनत करे उहे उपाए या पैदा बि करे वठिजनि त उन्हनि जे फुरजण या चोराइजण जो पिणु ख़तरो थो रहे।
जीअं असीं माखी खाइण लाइ मक्खियुनि खे मानारो हणण जी त इजाज़त ॾियूं था, पर जॾहिं हू उन मानारे खे माखीअ सां रसाइनि थियूं त पाण उहा महिनत ॾाढ सां खणी पंहिंजे पेट जे हवाले था करियूं। साॻी तरह जेकॾहिं तव्हां पंहिंजनि टंगनि ऐं पेरनि ज़रिए हलण में तकलीफ़ था महसूस करियो त पोइ घोड़े खे ग़ुलाम बणाए संदसि पुठीअ ते चढ़ी घुमी फिरी था सघो। ऐं जेको कुझु तव्हां घोड़े ऐं माखीअ जे मक़ सां था करियो ऐं वस मिलण ते ताक़त जे इस्तेमालु, ठगी या चालाकीअ जे सहारे साॻी हालत ॿारनि ऐं औरतनि या ॿियनि इंसाननि सां बि करे सघो था। पर जेकॾहिं इहो सभु ठगी या उरह ज़ोराई सां कजे त मज़हब जी आड़ वठी क़ुर्बानी जी तक़ाज़ा कंदे संदन आज़ादीअ ते धाड़ो हणण बि ऐन मुमकिन आहे। तंहिं करे मुंहिंजा साथियो, इहो सम्झी छॾियो त जंहिं घड़ी बि तव्हां कंहिं शख़्स या तबिके खे पंहिंजे मथां फ़ौक़ियत ॾींदो त उहो आख़िरकार तव्हांजे मथां कंहिं न कंहिं क़िस्म जे ॻेझपे खे मढ़े छॾींदो, जंहिंजे नतीजे में तव्हां पंहिंजी ज़ात ऐं कुटुंब जी बका लाइ रोज़ानो 8 खां वठी 14 कलाक पोरियो करण ते मजबूर थी वेंदो। हालांकि आम रिवाजी हालतुनि में उन खां अधु वक़्त जे अंदरि तव्हां आराम सां ज़िंदगी घारे सघंदा हूंदा। अहिड़ी सूरत हाल खे नज़र में रखंदे चई सघिजे थो त कंहिं बि अवाम दोस्त ऐं इंसाफ़ भरी हुकूमत जो सभ खां पहिरियों फ़र्ज़ु आहे त तव्हां ते कंहिं बि क़िस्म जी ज़ोर ऐं ज़्यादती खे लागू न थियण ॾिए। पर मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे त दुनिया में मौजूदु हुकूमतनि जी वॾी अक्सरियत पंहिंजी अहिड़े फ़र्ज़ जे उपतड़ कमु पई करे। उहे हुकूमतूं तव्हांजे मथां ॿानभ खे क़ानूनी शक्ल ॾींदे उनखे आजपे जो नालो ॾेई छॾनि थियूं ऐं अहिड़ी तरह तव्हां ते काबिज़ हुक्मराननि जे इस्तेहसाल लाइ कुझु हदूं मुक़ररु करण में मदद थियूं ॾियनि। जॾहिं सरकार ॾिसे थी त शीदियुनि जे रूप में मुतहरिक ग़ुलामी महांगी थी पवे त उन ग़ुलामी जे ख़ात्मे जो ऐलान कंदी। इंसान खे हिकु कंपनी या मालिक चूंडण जी इजाज़त ॾेई छॾे थी ऐं इहा नीति जंहिंखे हू आजपे जी शानदार सोभ करार ॾियनि था, सा दरअसल घटीअ में किरियल फज़ूल चाॿीअ खां वधीक अहमियत कान थी रखे। जेकॾहिं अहिड़े अन्याय ते को दांह कूक थो करे त साणस वादो कयो थो वञे त मुस्तक़बिल में मुल्क हलाइण जो इंतज़ाम दाहींदड़ जे हवाले कयो वेंदो। इन्हीअ वाइदे खे कमाल सां पाणींदे अक्सर करे 4-5 साल चूंडूं कराईंदे वोट ॾियण जो हक़ बख़्शियो वेंदो आहे। हाणे वठूं चूंडनि खे। उते हालत हीअ आहे त 2 अमीर शख़्स अची हिक ॿिए साम्हूं बीहंदा। हुननि ॿिनि हचाउनि मंझां हिकिड़े खे लाज़मी चूंडणो आहे, पर उन ई चूंड मां तव्हांजी रोज़ानी ज़िंदगी में कंहिं बि तब्दीली जो इम्कान कोन्हे, छाकाणि जो नाले मात्र आज़ादी ते रहंदे पर तव्हांजे कमु करण जे वक़्त में 1 मिंट जी घटिताई बि कान ईंदी। पर ॿिए तरफ़ अख़बारनि ते नज़र विझबी त उहे तव्हांजे वोट खे अहमियत ॾींदे पधिरो कंदियूं त उन जे इस्तेमाल सां चूंडनि जी नतीजे में तब्दीली आई आहे, जंहिंजे सदके ख़ैरनि सां तव्हां जमहूरी मुमलकत या आज़ाद शहरी बणजण में कामयाब थिया आहियो। पर हैरत इन ते आहे त असीं बेवकूफ़ बणिजी इन तासुर खे तस्लीम करण में सभ खां अॻियां हूंदा आहियूं। अचो त फितरत जी ग़ुलामी जी फितरी अंदाज़ ऐं माण्हू जी ग़ुलामी जी गैर फितरी तरस ते हिकु नज़र विझूं। तजुर्बा ॿुधाइनि था त फितरत पंहिंजनि ॿाननि ते ॾाढी ॿाझारी हूंदी आहे। मिसाल तौर ते फितरत तव्हां ते खाइण पीअण लाइ दॿाउ विझे थी, पर उहा उन अमल खे एॾो त फ़रहत बख़्शे थी बणाए जो जेकॾहिं माण्हू में उहे शयूं गिनण जी सघ आहे त हू वॾे मिक़दार में उहे वापराए सघे थो। ऐं इहा हक़ीक़त आहे त फितरत असां ते ज़ोर विझे थी त असीं निंड करियूं न त चरिया थी पवंदासीं। पर हुन निंड में बि एॾो त सुरूर रखियो आहे जो सुबुह जो निंड मंझां सुजाग थियण ते दिलि ई कोन चवंदी आहे। साॻी तरह दोस्त ऐं कुटुंब बालकनि खे एतिरो त चाहिनि था जो उहे शादीअ जहिड़ो घणण पाईंदे ॿार पैदा कनि था ऐं पंहिंजनि ख्वाबनि जी तकमील लाइ समाजनि जी तामीर में पंहिंजो हथु वंडाइनि था। अहिड़ी तरह पंहिंजनि फितरी ज़रूरतनि खे ॻेझपे जो नालो ॾेई नींदण बदिरां उन्हनि जी तकमील में असीं गैर मामूली इत्मीनान महसूस था करियूं।
संदसि वाखाण में दिलि लुभाईंदड़ गीत था ॻायूं। एतिरे क़दुरु जो हिकु पेनो बि घर मुंहिंजो प्यारो घर वारो कलाम ॻाए दाल रोटी हासिलु करे थो वठे। उन जे मुक़ाबले में माण्हूअ हथां ग़ुलामी सफ़ा पई ॿिए छेड़े ते बीठल नज़र ईंदी। इहा सूरत हाल न रुगो रूह पर जिस्म लाइ बि नफ़रत जोगी आहे। असां जिन शाइरनि बि इन कैफ़ियत जी मुज़म्मत कंदे चयो आहे, कंहिं बि शख़्स में एतिरी मणिया मौजूद ई कान्हे जो हू पाण जहिड़े कंहिं ॿिए इंसान जो मालिक बणिजी सघे। यहूदी बिरादरी सां लाॻापियल जदीद दौर जे पैगंबर कार्ल मार्क्स पिणु पंहिंजी ज़िंदगी इहा ॻाल्हि साबित करण लाइ वक़्फ़ करे छॾी त इंसानी समाज जे अंदरि इंसान जी फितरत में ज़ाती ज़ुल्मपणो एॾो त वसी आहे जो उनखे जेसी ताईं कानून ॻुंजो नथो ॾिए ऐं तेसी ताईं संदसि ख़ात्मो नामुमकिन आहे। हिन सूरत हाल जो को बि शख़्स साबित अखियुनि सां पाण ई मुशाहिदो करे सघे थो। मुस्तक़िल घरू लड़ाई जी शक्ल में जेका तबक़ाती जदोजहद ग़ुलामनि ऐं आकाउनि जे विच में थींदड़ कशमकश जी सूरत में मज़दूरनि जी जमायतनि ट्रेड यूनियन्स ऐं संदन मालिकनि जी तंज़ीमनि एम्प्लॉयर्स फेडरेशन जे प्लेटफार्म तां थी रही आहे। तंहिंखे इन्ही ॾस में मिसाल तौरु पेश करे सघिजे थो। माज़ी क़रीब जी तवारीख़ में तौबह जे मुंहं में ॾेई मारियल असांजी हिकु अज़ीम फ़ैलसफ़ सर थॉमस मोर जो चवणु आहे, असां लाइ कंहिं बि पुरअमन ऐं सघारे समाज जी हासिलात तेसी ताईं नामुमकिन आहे जेसी ताईं माण्हुनि जे हथां माण्हूअ जी ग़ुलामीअ खे मुकमल तौर ते ख़तमु कंदे उन्ही कशमकश जो ख़ात्मो नथो आंदो वञे। इन सां गॾोगॾु दुनिया में रहंदड़ हर शख़्स ते पंहिंजनि हथनि ऐं ज़हन सां संदसि हिसे जो कमु करणु लाज़मी क़रार ॾींदे कंहिं बि ॿिए शख़्स ते ऐं पंहिंजो कमु उछलाइण वारे ॾाढाईअ जो अंत नथो आणिजे। हाणे त इहा ॻाल्हि पधरी थी चुकी आहे त हुकुमरान तबक़ा पंहिंजी पार्लियामेंट तालीमी इदारनि ऐं अख़बारनि ज़रिए हर हरबो हलाईंदे असां खां असांजी ग़ुलाम हुजण जो अहसास बि फुरणु घुरनि था। नंढपिण खां असांखे दर्स पियो ॾिनो वञे त असीं हिकु अहिड़ी आज़ाद मुल्क जा रहवासी आहियूं जेको असां जे अबनि ॾाॾनि बादशाह जान खां हक़नि जो अहदनामो सही कराए हमेशह लाइ असांजे वास्ते हासिलु कयो हो। उन ई हासिलात जे सिलसिले में ई असांजे वॾड़नि असां स्पेन जे वॾे बहरी ॿेड़े अरमादा जो तख़्ते खां धार करे छॾियो। हुननि बादशाह चार्ल्स जो सर धड़ खां धार करे हुननि इंग्लैंड जे बादशाह विलियम खे हक़नि जे बिल ऑफ राइट्स तस्लीम करण ते मजबूर कयो। हुननि सुठाई जो साथ ॾींदे अमेरिका जी आज़ादीअ वारे ऐलान खे मञियो। हुननि वाटरलू ऐं ट्राफलगर वारियूं लड़ायूं ईटन जी रांदि वारनि मैदाननि ते खटी वरितियूं। हुननि बिना कंहिं अॻुवाट सोच जे हिकु ॾींहं में वेही जर्मनी, ऑस्ट्रिया, रूस ऐं उस्मानी सल्तनतनि खे रहिती राॼनि में तब्दील करे छॾियो। पर हाणे हालत इहा आहे त जेकॾहिं असीं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ का कुंज कुर्क था करियूं त जवाब थो मिले त पंहिंजे मथां शामतनि आणण जा ज़िम्मेवार असीं पाण आहियूं, छो त पंहिंजनि हथनि में वोट जो हथियार मौजूदु आहे। जॾहिं सवाल था करियूं त वोट जी हैसियत कहिड़ी आहे त फ़ौरन वराणी थी मिले त असां वटि कारखाननि में क़ाइदा कानून, फैक्ट्री एक्ट्स लागू आहिनि। पघारनि मुक़ररु करण लाइ बोर्ड, वेज बोर्ड कमु कनि था। मुफ़्त तालीम मुहैया थियल अथऊं। बेरोज़गारी जा भत्ता अलाउंसिस हलनि पिया। मजमूई क़ौमी आमदनी ऐं सिरिश्ते जो लाभ हासिलु आहे। ॿियो कहिड़ो फ़ाहो खपे। असांजे एतिराज़नि ते ॿुधायो पियो वञे त अमीर माण्हू पंहिंजी आमदनी जो चोथों या टियों ऐं किथे किथे पूरो अधु या अञा बि घणो हिसो मासूलनि ऐं टैक्सनि में ॾेई था छॾनि। बरोबरु इहो वाज़ त सभु को करे थो, पर इहो बि को ॿुधाए थो त पोरियत ऐं मिसकीन तबिके जो वॾो अंगु पंहिंजी कमाई जो वॾो हिसो घर जे मसवाड़नि ऐं ॿिनि ज़रूरतनि जे हवाले कंदे खीसा ख़ाली करे थो गुज़ारे ऐं रोज़ानो मुक़ररु कयल हद खां ॿीणो कमु थो करे ऐं इन्ही अर्क रेज़ीअ जे नतीजे में खेसि फ़क़ति